अस्सलामुअलैकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दो सब सीरियल में नवा एक्टर शामिल थी चुका आहिनि। तमाम सीनियर एक्टर जंहिंमें सैयद फ़खरुद्दीन शाह जिलानी साहब, मंज़ूर दानिश उर्फ़ लौंग ऐं निसार शाह, सुठा एक्टर अची चुका आहिनि। अकील कुरैशी, नवा नाला आया आहिनि जंहिंमें काइनात ऐं उन सां गॾु अली हसन चढ़ड़ ऐं नसरीन नाज़। बहितरीन एक्टिंग इन्हनि जी आहे। इसरार लगारी साहब ऐं इन सां गॾोगॾु ज़रीना कीरियो साहब ऐं जेको आहे रफ़ीक एहसानी साहब ऐं असद कुरैशी मेन करेक्टर दो जे नाले सां ऐं अहमद अली शेख भी एंट्री हणी चुको आहे। तमामु जल्द उन जो बि पोस्ट तव्हां ॾिसंदव। अहमद अली शेख नाले वारो एक्टर आहे। ऐं दोस्तो ज़ुल्फ़ी शाह भी जेको आहे, ज़ुल्फ़ी शाह तव्हां ॾिठो हूंदो, वॾो कॉमेडियन आहे, उहो बि इन ड्रामे में आहे। ऐं साम्हूं जेका ही पिक्चर्स हली रहिया आहिनि, तमामु इहे एक्टर दो सोप सीरियल में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। ऐं बहितरीन अदाकारी आहे हिननि जी, सीनियर एक्टर आहिनि। ऐं हीअ साइमा जे हवेली ड्रामे में असद कुरैशी जी घरवारी जो जेको आहे किरदारु कयो हुयो, इन बि जेको आहे एंट्री हई आहे दो ड्रामो में। ऐं दो ड्रामो 28 तारीख़ खां पोइ जी शूट स्टार्ट कई वेंदी। ऐं तमामु सुठा एक्टर ऐं सीनियर एक्टर तमामु जेका आहिनि हिन में शामिलु कया पिया वञनि। अञा कुझु नाला अचणा आहिनि, उहे बि तमामु जल्द तस्वीरूं तव्हां सां शेयर कंदासीं। नवां नाला जेका हिन में एड थियणा आहिनि तमामु जल्द। दोस्तो इहे सभई जेके पिक्चर्स हली रहिया आहिनि, इहे सीनियर आर्टिस्ट आहिनि ऐं इहे सभु जेको आहे दो सोप सीरियल में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। ऐं सभिनी जूं पिक्चर्स वग़ैरह ऐं हिकु तफ़सील असां तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं, जीअं तव्हांखे ख़बर पवे ईंदड़ ड्रामे में कहिड़ा एक्टर कमु कंदा। ऐं जेका बि दोस्तो असां एपिसोड जा जेका वीडियो तव्हां सां शेयर कंदा आहियूं, उन खे अॻिते शेयर ज़रूरु कंदा कयो, जीअं ऑडियंस खे ख़बर पवे अचण वारे जेका नेक्स्ट ड्रामो आहे उहो सभिनी खे जीअं उन्हनि जी ॼाण मिलंदी रहे। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हिन वीडियो खे जिथे किथे शेयर कयो ऐं अॻिते जेतिरो थी सघे फैलायो ऐं सुठा कमेंट कयो। तव्हांखे कहिड़े अदाकार जो इंतज़ारु आहे, तव्हां पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में कमेंट बॉक्स में ॾिजो। ऐं थी सघे थो तव्हांजी जेको राय बि ॿुधी वञे ऐं पंहिंजी राय क़ीमती कमेंट बॉक्स में तव्हां रिकॉर्ड कराए सघो था पिया। ऐं असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं शेयर बि कंदा। ऐं सिर्फ़ु असांजे हिन यूट्यूब चैनल ते हर अपडेट बर वक़्तु तव्हांखे मिलंदी रहंदी। अल्लाह हाफ़िज़।